अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध वॉइस में आऊं तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी अवां हाज़िर आहियां। नाज़रीन, अॼु असीं मौजूद आहियूं इस्लामिया कॉलेज चौक ते। यकीनी तौर ते ही जेका मुंहिंजे पुठियां दुनिया जो ग्लोब आहे, ही कराची शहर जो उहो मॉन्यूमेंट आहे जेका ॼण त सुञाणप आहे। असां हिन रोड ते मौजूद आहियूं, पर हिन रोड जी जेका रौनक माज़ीअ में हुई, अॼु उहा रौनक नज़र नथी अचे। हर माण्हू जेको पैदल हले थो, गाॾीअ में हले थो, बाइक ते हले थो, मोटरसाइकिल ते हले थो, रिक्शा में हले थो, उहो सभु परेशान आहिनि। छाकाणि त हिन रोड खे ठहंदे ठहंदे केतिरा ई साल गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं मुकमल न थी सघियो आहे। 2022 में अमली तौर ते हिन रोड जो कमु शुरू थियो, पर हिन वक़्त ताईं रोड मुकमल न थी सघियो आहे। 503 मिलियन रुपयनि जे बजट सां हिन रोड जी शुरूआति कई वई हुई। यूनिवर्सिटी रोड जेको सफ़ुरा खां नुमाइश ताईं आहे, 27 किलोमीटर कुल मुफ़ासिलो आहे जेको हिन रोड जो ॿुधायो वञे थो, ऐं 503 मिलियन रुपयनि जी बजट सां ही शुरू थियो हो, ऐं 2024 जे जून महीने में मुकमल थियणो हो। 3 महीननि जे अंदरि हिन रोड खे मुकमल करणो हो, पर ही रोड मुकमल न थी सघियो आहे। उहो 2024 वारो रोड 2026 जे डिसंबर ताईं एक्सटेंड कयो वियो आहे, वधायो वियो आहे, पर हिन वक़्त ताईं रोड मुकमल न थी सघियो आहे। जॾहिं त जेको कॉन्ट्रेक्टर हुयो उनखे एशियन डेवलपमेंट बैंक जे सिफ़ारिशुनि ते चऊं या उन जे दौरे खां पोइ जेका उन्हनि रिपोर्ट ॾिनी, उन खां पोइ सिंध हुकूमत उन सां कॉन्ट्रैक्ट ख़तमु करे छॾियो आहे। ऐं हाणे ॾिसबो त हाणे इहो कॉन्ट्रैक्ट कंहिंखे थो मिले ऐं कमु केतिरनि ॾींहंनि में थिए थो। चवण जो मक़सदु इहो आहे त हिन रोड जे न ठहण सां जेको पहिरियां ॿुधायो पियो वियो त 3 लख माण्हू वधीक हूंदा जेके रोज़ानो हिन रोड ते सफ़र कंदा ऐं उन्हनि खे सहूलियत मिलंदी, पर रोड न ठहण जे करे गुज़िरियल 4-5 सालनि खां वठी लखे माण्हू परेशान आहिनि, लखे माण्हू अज़ियत भोगे रहिया आहिनि। जीअं चवंदा आहिनि त जेका सहूलियत हुई उहा सहूलियत त न बणी सघी, पर उहा ॼण त अज़ियत जो रूप वठी चुकी आहे। हर माण्हू परेशान आहे। हिन रोड ते एम्बुलेंसिस जेके आहिनि उहे वक़्त ते अस्पताल में मरीज़ खे नथियूं पुॼाए सघनि। शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं पंहिंजे यूनिवर्सिटीज़ में इदारनि में नथा पुॼी सघनि। जेके पोरियत आहिनि उहे परेशान आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन रोड ते तमामु घणा अहम इदारा मौजूदु आहिनि, ख़ासि तौर ते तालीमी इदारा तमामु घणा मौजूदु आहिनि, जंहिंमें दाऊद यूनिवर्सिटी आहे, कराची यूनिवर्सिटी आहे, NED आहे, उन सां गॾोगॾु ॿिया खोड़ ख़ानगी जेके इदारा आहिनि उहे बि मौजूदु आहिनि, ऐं जेका सिंध इन्फेक्शन डिज़ीज़ अस्पताल आहे उहा बि हिन रोड ते मौजूदु आहे। हिन रोड खे शारा फैसल खां पोइ जेकॾहिं असां चऊं त ॿी अहमियत वारो जेको वॾी अहमियत वारो रोड आहे उहो यूनिवर्सिटी रोड आहे, पर गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां वठी ही रोड टुटल फुटल हुजण करे, छाकाणि त हिते मशीनरी त असांखे नज़र अचे थी, हिते माण्हू बि मौजूदु आहिनि, कमु करण वारा माण्हू मौजूदु आहिनि, पर कमु नथो थिए या जेकॾहिं थिए थो त उहो नाले मात्र थिए थो, जंहिंजे करे माण्हू तमामु घणा परेशान आहिनि। असां कोशिशि कंदासीं त हर तबिके जे माण्हू सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि खां पुछूं त उन्हनि खे कहिड़ी परेशानी आहे। रमजान में काम हल्का सा शुरू हुआ है, उसके बाद अभी फिर दोबारा बंद हो गया है। नहीं, अभी तो रोड खराब है तो लोग जो है वो परेशान भी हो रहे हैं। बहुत ज्यादा परेशान हो रही है और नींबू पानी भी पियेंगे? अल्हम्दुलिल्लाह पियेंगे, मगर एक्सीडेंट बहुत ज्यादा हो रहे हैं इसमें। अच्छा, रोड पार कर रहे हैं, अचानक आपस में एक दूसरे की बाइकें आती है, वहीं से क्रॉसिंग करते हैं, यहाँ से आ रही है, एकदम लगते हैं आपस में रोजाना एक्सीडेंट। आपके सामने तकरीबन कितने एक्सीडेंट हो जाते कम से कम भी 4 से 5 एक्सीडेंट लाजमी होते हैं। हैं? लोग लड़ते भी हैं? लड़ते भी है, झगड़ते भी है, गाड़ी आपस में एक दूसरे से टकराती भी है, बेध्यानी से आते हैं, वो एकदम स्पीड, वहाँ से स्पीड से आते हैं और आते हैं एकदम लगते, वहाँ से जो एकदम क्रॉस करते हैं तो गाड़ी आपस में टकराती है, फिर लड़ाई झगड़ा शुरू हो जाता है। फिर ट्रैफिक मेहरबानी करें, ये आप जैसे भी आप फटाफट बनाएं। रोड नहीं बना आप? पहले तो ट्रांसपोर्ट आता, अभी ट्रांसपोर्ट नहीं है, अभी खाली सुजुकी चलाता हूँ। लेकिन मसला ये है कि ये जो है ना, ये पुल जो पैदल लगे हुए थे, ये आवाम के लिए इतनी मुश्किलात है, ये तोड़ के खा गए, शहर से पहले के खा गए। अभी जो है ना रोड भी नहीं बन रहे, बहुत बुरा हाल है आवाम का, वो कोई पूछने वाला नहीं है कि क्या हो रहा है। सब पुल नीपे से लेके वहाँ तक सब पुल खा गए। पैदल जाने वाले की इतनी परेशानी, आवाम के लिए इतनी परेशानी, इतना तो कोई भी नहीं करते जितने ये लोग करते हैं जुल्म आवाम के साथ। जी नाज़रीन, ही मौसमियात चौक जो इलाइक़ो सरबो आहे, मौसमियात चौक में असां ही विच शहर में असां मौजूदु आहियूं। BRT रेड लाइन प्रोजेक्ट जेको हितां खां जेको हुननि जो फेज़ 2 असां चऊं या लॉट 2 जंहिंखे नालो ॾिनो वञे थो टेक्निकली, उहो हितां शुरू थिए थो ऐं नुमाइश ताईं हले थो। ही विच शहर में ॼण त हिकिड़ो खंडर जो ॾेख ॾींदड़ हिकु मलबो आहे जेको आवाम जे लाइ परेशानी जो सबबु आहे। ऐं ही बिल्कुलु साम्हूं असांजो कॉन्ट्रैक्ट नेम आहे जेको बस स्टैंड रैपिड ट्रांज़िट KBRT रेड लाइन BRT प्रोजेक्ट जेको आहे उहो आहे। उन में ADB आहे, AFD आहे, ग्रीन क्लाइमेट फंड आहे, AIIB आहे, एशियन इंफ्रास्ट्रक्चर बैंक जेका आहे उहा हिन में
आहे जॾहिं त क्लाइंट जेके आहिनि उहे ट्रांस कराची ऐं गवर्नमेंट ऑफिस वेंदा आहिनि। ट्रांस कराची हिकु कंपनी आहे जेका हिनखे सॼे मामले खे ॾिसण जे लाइ ठाही वई आहे ऐं उहा कंपनी जेका आहे सिंध हुकूमत जे मातहत आहे, सिंध हुकूमत जे ई हिदायतुनि ते कमु कंदी आहे। असांजी ट्रांस कराची जे हिकु अहम अमलदार सां ॻाल्हि ॿोल थी जंहिं फ़िलहालु कैमरा ते अचण खां इनकार कयो आहे, पर हुन असांखे एतिरी ॼाण ज़रूरु ॾिनी आहे त ईंदड़ 24 कलाकनि में मिनिस्टर साहब जे हुकुम तहत एमरजेंसी बुनियादनि ते कॉन्ट्रैक्ट ॿिए कॉन्ट्रैक्टर खे अवॉर्ड कयो वेंदो ऐं हिन प्रोजेक्ट जो जेको कमु आहे उहो ॿीहर शुरू करायो वेंदो। पर असांजो बुनियादी सुवाल इहो हो या हिन आवाम जो बुनियादी सुवाल इहो ई आहे जेको असांजे तवसल सां आला ऐवाननि ताईं पहुचायो वञे थो त आख़िर ही यूनिवर्सिटी रोड कॾहिं ठहंदो, यूनिवर्सिटी रोड ठहंदो या न ठहंदो, इहो बि हिकु वॾो अलमियो आहे, हिकु वॾो सुवालु आहे। दरअसल में असां हितां तक़रीबन रोड जे करे न जे करे असांखे ॾाढियूं तकलीफ़ूं थियनि थियूं। असांखे सिविल हॉस्पिटल खां हेतिरे ताईं पइदे बि 40 मिंट लॻी वेंदा आहिनि। उनजो असांखे मुश्किलात ईअं थिए त क्लास पुॼण में देरि थिए थी, अटेंडेंस जा इशू थियनि था। तव्हांखे इहा ख़बर हूंदी यूनिवर्सिटी जो पंहिंजो हूंदो आहे 70% फाइव अटेंडेंस घटि हुजे त पोइ जेको आहे पेपर में क्वालीफाई न थींदो आहे माण्हू। ॿिन्हिनि जे बि करे कॾहिं बि अटेंडेंस लॻंदी आहे, कॾहिं न लॻंदी आहे। तंहिंखां पोइ उतां सही सफ़ा एज़ अ स्टूडेंट थी सफ़ा प्रॉपर तयारु थींदा आहियूं, रोड रस्तनि ते ईंदा आहियूं, साॻी हालति हूंदी आहे, तव्हांजी पढ़ाई मुतासिर थिए, पढ़ाई मुतासिर थिए थी बिल्कुलु। तंहिंखां पोइ पंहिंजे सेहत ते बि असर पवे थो। बिल्कुल मुतासिर हो रही है क्योंकि यहाँ ट्रैफिक जाम हो जाता है इस रोड की वजह से ना, तो यहाँ पर फिर ट्रैफिक जाम हो जाएगा। सुबह ही सुबह जब कोई आवाम जा रही होती है, ऑफिस जा रहा होता है, लोग जा रहे होते हैं, तो इस वजह से क्लासेस में लेट पहुँचते हैं, तो इस वजह से हम लोग को बहुत मुश्किलात हो रही है इस रोड की वजह से। अगर हम आवाम गवर्नमेंट से कहना चाहते हैं कि इसको जल्द से जल्द कराएं, हमारे फ़ायदे के लिए करा रहे हैं, लेकिन जल्द से जल्द हो, बहुत टाइम ले रहे हैं। त मां जोहर खां ईंदो आहियां, तक़रीबन बाइक वग़ैरह जो हुजे त नॉर्मल अची वेंदो आहे माण्हू। बस रोडनि जे हिसाब सां बस अधु कलाक जो सफ़र के 1.5 कलाक जो सफ़र करे छॾे थी। जीअं कराची रोड खां नीपा खां मॉल अचे थो, उहो रस्तो सही हुजे त उहो 5 मिंटनि जो आहे, न त उनजे करे अधु कलाक उतां लेट थी वञे थी। जीअं यूनिवर्सिटी पढ़ण में कंहिं कोई काफ़े बि रोड सही न आहे, यूनिवर्सिटी रोड 3 सालनि खां ठहे थो, अञा ताईं न ठही सघियो आहे। जी नाज़रीन, कराची यूनिवर्सिटी ऐं मौसमियात जे विच में ही इंटरचेंज जो इंफ्रास्ट्रक्चर आहे, ही स्ट्रक्चर ठाहियो वियो आहे। हिनखे काफ़ी ॾींहं थिया आहिनि पर काफ़ी वक़्तु थियो आहे, ही इन ई हालति में आहे। ईअं थो लॻे त ही ॼण त का आसार क़दीमा जी का हीअ स्पेस आहे, प्लेस आहे ऐं हीअ का साइट आहे आसार क़दीमा जी। बाक़ी छाकाणि त हिते को मज़दूर कमु कंदे नज़र नथो अचे, हिते को स्टाफ न आहे, न ठेकेदार जो माण्हू आहे। ठेकेदार जेको मौजूदा ठेकेदार हुयो उनखां त कॉन्ट्रैक्ट वरितो वियो आहे, पर जेका मशीनरी आहे, जेके शयूं आहिनि उहे त यकीनी तौर ते मालिकी जी उहा जेका आहे सा दावा करे थो। ऐं छाकाणि त उनजी ऑफिस सील कई वई आहे, उन त उनखे डीसील कराइण जे लाइ अदालत ताईं बि पहुतो आहे। त यकीनी तौर ते जेके बि मामला आहिनि उहे ईअं त न आहिनि, या ॿाराणी ॻाल्हि त न आहे, या ईअं को आम रिवाजी ॻाल्हि त न आहे त जेकॾहिं उहा बसि चइजे ऐं थी वञे। एग्रीमेंट्स हूंदा आहिनि, लिखत में शयूं हूंदियूं आहिनि। स्टेट सां का कंपनी जेकॾहिं को प्रोजेक्ट को सही करे थी, को MOU सही करे थी, त उनजी हिकिड़ी मोल मता हूंदा आहिनि, उनजी हिकिड़ी लीगल पंहिंजी हैसियत हूंदी आहे। पर असांखे हिते असां हिन खां पहिरियां बि तव्हांखे साइट्स ॾेखारियूं, उते बि को माण्हू नज़र नथो अचे ऐं हिते बि नज़र न आहे। जेकॾहिं हिकु को गार्ड वेठो आहे त उहो सिर्फ़ु हिन जी चौकीदारी जे लाइ यकीनी तौर ते हूंदो, बाक़ी या वेठो आहे, बाक़ी न त हिते को बि कमु न पियो हले ऐं काफ़ी वक़्तु गुज़री वियो आहे। ही इन ई स्ट्रक्चर में मौजूदु आहे, ही हिते ई इहा शइ मौजूदु आहे, हिते को बि कमु न पियो थिए। त नज़र छा पियो अचे, छाकाणि त अवाम मायूस आहे। अवाम चवे पियो त असांखे लॻे थो त ईंदड़ 5 साल बि गुज़री वेंदा पर हिन रोड जो कमु, BRT रेड लाइन जो कमु मुकमल न थींदो। जी नाज़रीन, असां सां हिकु शागिर्द मौजूदु आहे, हुनखां पुछूं था त यूनिवर्सिटी रोड BRT लाइन रेड लाइन जेका है वो न ठहण जे करे हुनखे कहिड़ी परेशानी थिए थी। जी आप बताएंगे कि ये रोड जो है इसमें ताख़ीर का शिकार हुआ है और इसमें आपको क्या परेशानी सामना करना पड़ता है, किस परेशानी का सामना करना? सर, एक तो हमारी ज़िंदगी जब से ये रोड बना है हम बहुत परेशान हैं। ये 4 से 5 साल हो गए इस रोड को कंप्लीट होके नहीं दे रहा। हमारी ज़िंदगी में सबसे बुरा हाल इसने कर दिया। हमारे जाने के चक्कर में हमें 1.5 घंटा लग जाता है 10 मिनट के सफ़र के चक्कर के अंदर। मेरी हुकूमत सिंध से गुजारिश है कि आप लोग इसको जल्दी अपने प्रोजेक्ट को फाइनलाइज करें। 2 साल का कहा था और ये आपने 4 से 5 साल खींच दिए। ऐसे ना करें, हम भी आपकी आवाम है। ऐसा करेंगे तो फिर आवाम कहाँ जाएगी, आपको ही कहेंगे। क्या कहेंगे आप, ये रोड काफ़ी सालों से नहीं बन रहा है, आपको क्या परेशानी है, क्या आप काम करते हैं? ये हम तो देखो इधर गाड़ियों के मुंशी और ड्राइवर है,
ये रोड 5 साल कम से कम हो गया, ये बन रहा नहीं है। ये हमारा पीपल पार्टी का नाअहली है, और कम से कम इसको जल्द से जल्द बनाना चाहिए। और ये गाड़ियाँ इसकी वजह से सारे ख़राब होते हैं, हमारे गाड़ियों को बहुत नुकसान पहुँचता है, और ड्राइवर सारे परेशान है, ट्रैफिक होता है, गाड़ी टाइम से अपने जगह पे पहुँचता नहीं है। यूनिवर्सिटी रोड बन रहा है, आपकी यहाँ पे दुकान है, कारोबार मुतासर हो रहा है, नहीं हो रहा है? क्योंकि काफ़ी सालों से ये काम हो रहा है लेकिन मुकम्मल नहीं हो रहा। आपको क्या परेशानी का सामना करना पड़ रहा है? भाई एक तो रोड छोटा हो गया है, अब गवर्नमेंट लगी हुई है लेकिन ये पूरा नहीं हो रहा है। तो हमारी गुजारिश ये है कि भाई सरकारी लोगों से भी, वज़ीर आज़म पाकिस्तान से भी, कि भाई जल्द से जल्द ये जो प्रोजेक्ट है ख़त्म हो तो ये कारोबार में तरक्की करेंगे। कारोबार पे क्या असरात पड़े हैं? ज़ाहिर है ट्रैफिक कम हो गया तो कारोबार भी कम होगा ना भाई। मतलब सालाना अगर हम तखमीना लगाएं तो कितना नुकसान हो रहा है किसी भी कारोबार? 20% कम हो गया काम ट्रैफिक की वजह से। जब ये बन जाएगा, ट्रैफिक बहाल हो जाएगा, काम अपने आप ही हो जाएगा। आपको क्या परेशानी का सामना करना? सर सबसे ज़्यादा परेशानी ये है कि एक तो हमारे को केएमसी भी तंग करती है, एक तो हमारे पास स्पेस है नहीं रोड पे, जो स्पेस था वो इन लोगों ने ले लिया हमसे। अब हमारे पास इधर स्पेस भी नहीं है गाड़ी खड़ी करने का या काम करने का। थोड़ा बहुत काम करते भी हैं तो उसमें केएमसी भी तंग करती है हमारे को, केडीए भी तंग करती है कि ये गाड़ियाँ हटाएं, रही सही पुलिस भी तंग करने आ जाती है। तो हम तो वैसे ही परेशान हुआ। मैं रोड ना बनने की वजह से क्या परेशानी है? ना बनने की वजह से ये परेशानी है कि गाड़ियाँ यहाँ पर नहीं है। जो हमारे इधर के रोड के जाने वाले लोग हैं उन्होंने रूट चेंज कर दिए हैं, वो इस रूट पे नहीं है। अब वो रूट चेंज हो गए हैं। आप खुद देखें, आप सामने खड़े हैं, आप देखें गाड़ियों की आमोदरफ्त क्या है। बाइक वाले बेचारे आ रहे जा रहे हैं। 4 व्हील तो हमारी यहाँ से ख़त्म। तो 4 व्हील होगी तो हमारा काम चलेगा, हमारा काम चलेगा तो हमारा घर चलेगा, हमारा घर चलेगा तो मुल्क चलेगा। वरना हम भी धरना डाल के बैठने के लिए तैयार हैं। मुल्क में सब धरने को बैठते हैं, हम भी बैठेंगे, क्या करें। जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं हसन स्क्वायर ते। हसन स्क्वायर बि कराची शहर जो अहम तरीन इलाइक़ो लेखियो वेंदो आहे। हसन स्क्वायर ते सुई गैस, सिविक सेंटर ऐं मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि उन्हनि जूं ऑफिसूं आहिनि। एक्सपो सेंटर आहे, एक्सपो सेंटर में नुमाइशूं लॻंदियूं आहिनि। हिन 4 खां 5 सालनि जे दौरान केतिरियूं नुमाइशूं लॻियूं आहिनि ऐं उन्हनि सॼी नुमाइशुनि जे दौरान ट्रैफ़िक जो हिकु वॾो मसइलो रहियो आहे। स्टेडियम मौजूदु आहे, असांजे हिते वेझो स्टेडियम आहे, क्रिकेट स्टेडियम आहे। उन सां गॾोगॾु हसन स्क्वायर जेको आहे उहो कारोबारी हिसाब सां बि तमामु मशहूरु इलाइक़ो कोठियो वेंदो आहे। रिहाइशी इलाइक़नि जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त हितां जा रिहाइशी बि तमामु घणा परेशान आहिनि। हीअ जेके बि हिन रोड सां लाॻापियल इलाइक़ा आहिनि, अपार्टमेंट्स आहिनि, सोसाइटीज़ आहिनि, उते जेके माण्हू रहनि था, उते जेके ॿारड़ा स्कूल वञनि था, अचनि था, जेके माण्हू रोज़गार सां के ॿाहिरि वञनि था, उन्हनि खे बि तमामु घणी परेशानियूं ॾिसणियूं पवनि थियूं। रोड के हवाले से आपका क्या कहना है? आपके कारोबार पे क्या असरात पड़े हैं? क्योंकि काफ़ी सालों से ये रोड बन नहीं रहा, तो आप क्या कहेंगे इस बार? दरअसल इसकी वजह से हमारा कारोबार समझ लें 50% से ज़्यादा ख़राब हो गया है। उसकी वजह यह है कि यहाँ पे अब गाड़ी खड़ी कर, यानी कस्टमर आएगा तो गाड़ी खड़ी कहाँ करेगा, जब खड़ी करने की ही जगह नहीं है। क्योंकि अगर रोड पे गाड़ी खड़ी करते हैं, लिफ्टर आके उठा लेता है, वो भी सही है, क्योंकि अगर एक गाड़ी खड़ी हो जाए तो गुजरने के लिए जगह ही नहीं मिलेगी। तो इसलिए कस्टमर का आना बिल्कुल तकरीबन मोर देन 50% ख़त्म हो गया है। जो पर्सनल कॉन्टैक्ट्स पे अल्लाह पाक चला रहे हैं वो चल रहा है। अदरवाइज़ ये कि रोड कस्टमर आना तकरीबन मैंने कहा ना 50% रह गया। ये सिर्फ 1 से 1.5 किलोमीटर का टुकड़ा है यहाँ से और जेल चौरंगी के पुल तक। अगर ये तकरीबन कई साल से ऐसे ही खोद के पड़ा हुआ है, अगर इसे गवर्नमेंट कंप्लीट करा दे तो बहुत बड़ी मेहरबानी होगी हम लोगों के लिए। इस गुजारिश ये है वज़ीर आला साहब से कि इसको प्लीज़ प्रायोरिटी के ऊपर, ये 1 से 1.5 किलोमीटर का टुकड़ा है, इसको कंप्लीट करवा दें तो यहाँ पे तकरीबन 300 से 400 शोरूम है, सबके लिए बेहतरी आ जाएगी। सब दुआ गो रहेंगे आपके लिए। बहुत बहुत मेहरबानी, बहुत मेहरबानी। और अगर आप क्या कहेंगे? और अगर ये नहीं गिरा सकते तो इसको बंद करके रोड सही कर दें, ताकि रोड तो सही हो जाए। नहीं बनना चाह रही, ना बने तो रोड तो सही हो जाए। इससे तो बेड़ा गर्क हुआ है, पूरे कारोबार ख़त्म हो गया। और यहाँ से लेके आप देख लें पूरा सफूरा गोड तक बेड़ा गर्क हुआ है। तो कम से कम अगर ये सही नहीं बना सकते तो ख़त्म कर दें, रोड सही कर दें। जी नाज़रीन, रोड न ठहण जे करे हर तबिको परेशान आहे। हिन वक़्तु गॾो हलाईंदड़ पौरियत असां सां गॾु आहे, असां हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। छा चवणु आहे तव्हांजो? तव्हां केतिरे अरसे खां कमु कयो पिया ऐं रोड ख़राबु आहे, ट्रैफिक जाम थिए थी, तव्हांखे कहिड़ी परेशानी थिए थी? असांखे इहा परेशानी थिए थी, लोड भरे था ऐं हिते ट्रैफिक जाम आहे, हलण जहिड़ी बि न, गॾा बि पींदो न, ग़रीब माण्हू, इहो रोड ठही वञे त भली ॻाल्हि आहे। असांखे वॾी परेशानी थिए थी हिन रोड जे लाइ।
जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कराची शहर जे अहम तालीमी इदारे यूनिवर्सिटी ऑफ कराची। तारीख़ी इदारो आहे, हिते मौजूदु आहियूं ऐं हज़ारे शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं रोज़ानो पंहिंजे इल्म जी उन वधाइण जे लाइ हिन इदारे जो रुख़ कनि था। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अचनि था, स्टाफ अचे थो, टीचिंग स्टाफ अचे थो, लोअर स्टाफ अचे थो, मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि उहे हिन इदारे सां सलाहियल आहिनि, जेके रोज़ानो सफ़र करे ऐं पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾियण जे लाइ अचनि था। पर उनखे तमामु घणी परेशानियूं तमामु घणी परेशानी खे मुंहुं ॾियणो पवे थो। ऐं असां ॻाल्हि कईसीं, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां बि ॻाल्हि ॿोल कईसीं। अवां ॾिठो त जिन जो चवणो हो त उन्हनि खे जिते 5 या 10 मिंटनि जो मुफ़ासिलो आहे उहो अधु कलाक ऐं 40 मिंटनि में उहो तइ थिए थो। तमामु घणी परेशानी ॾिसणी पवे थी। माण्हू तमामु घणा परेशान आहिनि, रोज़गार मुतासिर थिए थो, कारोबार मुतासिर थिए थो। जेका ज़हनी हालत आहे माण्हुनि जी उहा तमामु घणी ख़राबु थी वञे थी। एम्बुलेंसिस जेके आहिनि उहे मरीज़नि खे या ख़ुदा न ख़ास्ता का एमरजेंसी आहे त उनखे इस्पताल में पुॼाइण में बि उहे लेट थी वञनि थियूं ऐं तमामु घणियूं परेशानियूं थियनि थियूं। इन जे करे हुकूमत खे उन सां गॾोगॾु जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि खे संजीदगीअ सां कमु करणो पवंदो। मुख़्तलिफ़ शयूं असां जीअं त ॾिठियूंसीं त जंहिंमें मुख़्तलिफ़ ज़रियनि खां बि इहा सुध पई आहे त डिज़ाइन में फॉल्ट आहे। जेको ही BRT रेड लाइन आहे 27 किलोमीटर जो ही प्रोजेक्ट आहे, इन में ख़ासि तौर ते मौसमियात खां नुमाइश ताईं डिज़ाइन जो जेको आहे उहो मसइलो आहे। उन सां गॾोगॾु फंडिंग ऐं मुख़्तलिफ़ जेके मामला आहिनि उहे त पंचायत ते यकीनी तौर ते हूंदा, पर उन्हनि खे हल करण जे लाइ या हल करणु कंहिंजी ज़िम्मेवारी आहे? उहा बि सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे, स्टेक होल्डर्स जी ज़िम्मेवारी आहे। एशियाई तरक़ियाती बैंक हिन प्रोजेक्ट में अहम हिसेदार आहे, उहा बि हिन ते नज़र रखियो वेठी आहे। मुख़्तलिफ़ जेके ॿियूं एजेंसीज़ आहिनि, ॿिया जेके इदारा आहिनि उहे बि हिन जेको ही असांजो प्रोजेक्ट आहे BRT रेड लाइन उन में सिधी रीति उहे इन्वॉल्व आहिनि ऐं उहे इन खे बहितर बणाइण जे लाइ कोशिशि उन्हनि खे ज़रूरु करणु घुरिजे। जीअं छाकाणि त 2022 खां वठी 2024 में ही मुकमिल न थी सघियो। 2026 बि हाणे ॼण त अधु गुज़री चुको आहे, पर हिन में 2026 जे डिसंबर ताईं डेडलाइन ॾिनी वई आहे। हिन प्रोजेक्ट खे एक्सटेंड कयो वियो आहे। उमेदु कयूं था त हिन डेडलाइन जे अंदरि ही प्रोजेक्ट मुकमिल कयो वेंदो, छाकाणि त जेके हिते माण्हू आहिनि जेके हिन रोड खे इस्तेमालु कनि था, हिन रोड जे भरिसां रहनि था, जिन माण्हुनि जो हिन रोड सां कारोबार आहे उहे तमामु घणी अज़ियत जो शिकार आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि जी परेशानी घटाइण जे लाइ हुकूमत खे यकीनी तौर ते हंगामी बुनियादनि ते कमु करणा पवंदा। जेके बि असांखे जेके ज़रियनि खां ख़बरूं पयूं आहिनि त मुख़्तलिफ़ मामला आहिनि, मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि, यूटिलिटीज़ जा इशूज़ आहिनि, जेके बि इशूज़ आहिनि उहे पंहिंजी जाइ ते यकीनी तौर ते हूंदा, पर उन्हनि खे हल करणु, उन्हनि जो जेको हल कढणु आहे उहा कंहिंजी ज़िम्मेवारी आहे। मसइलो ॿुधाए छॾणु सिर्फ़ु हल न आहे, इन जे करे मसइले खे हल करणु घुरिजे। प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।